अहम खबर शेयर कर रहे हैं। मेहर मां जिथे मशहूर सूफ़ी रागी ख़ालिद हुसैन भट्टी जो सकाफ़त खाते ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। सूफ़ियुनि जे सरताज शाह लतीफ़ जे उर्स ते दावत न ॾिनी वई। सूफ़ी रागी जो इहो चवणु आहे सकाफ़त खाते पारां लतीफ़ सरकार जे मेले जो दावतनामो गुज़िरियल 2 सालनि खां नथो ॾिनो वञे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मेहर में मशहूर सूफ़ी रागी ख़ालिद हुसैन भट्टी जो सकाफ़त खाते ख़िलाफ़ एहतजाज। सूफ़ियुनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ जे उर्स ते दावत न ॾिनी वई। सूफ़ी रागी जो चवणु आहे सकाफ़त खाते पारां लतीफ़ सरकार जे मेले जो दावतनामो गुज़िरियल 2 सालनि खां नथो ॾिनो वञे। मशहूर सूफ़ी रागी ख़ालिद हुसैन भट्टी जो सकाफ़त खाते ख़िलाफ़ एहतजाज। सूफ़ियुनि जे सरताज शाह लतीफ़ जे उर्स ते दावत न ॾिनी वई। सकाफ़त खाते पारां लतीफ़ सरकार जे मेले जो दावतनामो गुज़िरियल 2 सालनि खां नथो ॾिनो वञे।